अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KT न्यूज़ में भलीका और माया काज़ी राबेल हेडलाइंस वाली ॾिठियूं। बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾी त सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते में करप्शन वारो मामलो आहे। अवांखे ॿुधो त इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी जो एडिशनल सेक्रेटरी फज़ल अवैसी खे ख़त लिखियो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां सगीर चांडियो। जी सगीर, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते में करप्शन जा मुख़्तलिफ़ मामला जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। ताज़ो जेको आहे हाणे इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी तरफ़ां एडिशनल सेक्रेटरी खे ख़त लिखियो वियो आहे। एडिशनल सेक्रेटरी फज़ल अवैसी खे लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे तव्हां जेके आहिनि HP जा 2 लैपटॉप जेके आहिनि उहे रिकॉर्ड समेत खणी विया आहियो। हफ़्ते अंदरि जेके आहिनि उहे जमा कराया वञनि। इन खां अॻु फज़ल अवैसी ते जेके आहिनि उहे करप्शन जा बि जेके आहिनि इल्ज़ाम लॻी चुका आहिनि। तहसीन फातिमा जेका सेक्रेटरी इंसानी हक़नि वारे खाते तरफ़ां उन कामोरे फज़ल अवैसी खे मुअत्तल करण ऐं उन जूं ख़िदमतूं वापसि करण जूं बि जेके आहिनि उहे सिफ़ारिशूं साम्हूं अची चुकियूं आहिनि, पर उन जे बावजूद फज़ल अवैसी जे ख़िलाफ़ कार्रवाई साम्हूं न अची सघी आहे। उन खां अलावा इंसानी हक़नि वारे खाते में करप्शन जा केतिरा ई स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। उन करप्शन जी इल्ज़ाम हेठि आयल कामरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नाहे थी सघी। सेक्शन ऑफिसर आशिक अली अबड़ो ऐं सेक्शन ऑफिसर अमजद चांडियो जे ख़िलाफ़ बि जेका उहा कार्रवाई नाहे थी। उन जा जेके आहिनि उहे लेटर बि जेके आहिनि करप्शन वारा वापसि वरिता विया। उन खां अलावा इंसानी हक़नि वारे खाते जे ह्यूमन राइट्स वारी रिथा में बि जेके आहिनि उहे 8 करोड़ रुपयनि जी तक़रीबन करप्शन जी जेका उहा निशानदाही थी, पर उन जे बावजूद अञा ताईं जेका उहा कार्रवाई नाहे थी सघी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सगीर चांडियो।